रियल इशूज़ में एक दफ़ो ॿीहर भली कार नाज़रीन। कुछ ॾींहं अॻु कराची के डिफेंस वारे इलाइक़े में एक दर्दनाक वाक़ियो पेश आयो। एक वधीक सिंधी नौजवान दहशतगर्दनि जी गोलियुनि जो खाज बणिजी पंहिंजी हयाती विञाए वेठो। फैज़गंज जे ॻोठ शान शहर जो मुदसर शर जेको माउ पीउ जो अकेलो पुट हो, पंहिंजे पीरसन वालदेन जे सहारो बणजण लाइ हू कराची पोरियो करण वियो हो। गार्ड जी नौकरी करे पेट गुज़र कंदो हो। खेसि बेदर्दी सां क़तलु कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त फौरन खेसि क़तलु कयो आहे। वारसनि जो मौक़िफ़ आहे त खेनि का ख़बर न आहे त खेसि छो क़तलु कयो वियो। संदसि पुॼाणा संदसि जेको पीरसन वालिद आहे उन ते ॼण त क़यामत टुटी पियल आहे। इन हवाले सां अचो त हीअ रिपोर्ट ॾिसूं था। कंहिं पीरसन पीउ लाइ अकेले पुट जे विछोड़े खां वॾो वढ ॿियो कहिड़ो थी सघे थो। काश सिंध जा हुक्मरान चाचे शबीर शर जो दर्द महसूसु करे सघनि हा, जेको पंहिंजे पुट जे विछोड़े ते पल पल पजरी रहियो आहे। हिकिड़ो मुंहिंजो बचो मुंहिंजो कुटो थियो, अड़े मुंहिंजो छो कुटो, कहिड़ो मुंहिंजो कसूर न हुजो, मुंहिंजो बचो वेही कुटो, यार मां ज़ुल्म छो थियो आहे। हिन पीरसन सिंध वासीअ जो अकेलो सहारो संदसि पुटु पंहिंजे गादीअ वारे शहर में रोज़गार करण लाइ वियो हो त जीअं पीरसन वालदेन जो सहारो बणिजी सघे। मक़तूल नौजवान मुदसर शर हुकुमराननि खां का सरकारी नौकरी न घुरी हुई। कंहिं वॾेरे भोतार जे बंगलनि जा चकर काटण बदिरां हू ख़ुददारीअ सां पोरियो करे रहियो हो। पर सिंध जा हुकुमरान अनेक सिंध जे नौजवाननि वांगुरु मुदसर शर खे बि सिंध जी गादीअ वारे शहर में तहफ़ुज़ न ॾेई सघिया। चाचो शबीर शर कंहिं दर्दे दाहिड़ी, हिते संदसि दर्दीली दांह केरु ॿुधण वारो ई नाहे। कराची पुलिस मुदसर शर जे मौत खे फौरन ख़िलाफ़ मज़ाहिमत जो नतीजो करार ॾेई जान छॾाए छॾी आहे। बस ज़िले खैरपुर जे तालके फैज़गंज जे पक्का चांग शहर में मक़ामी सियासी समाजी धुरियूं एहतजाज करे रहियूं आहिनि। ॿियो मिड़ई ख़ैर, जीअं अॼु खां अॻु कराचीअ में अनेक सिंध वासियुनि जे नाहक क़त्ल ते को भरपूर एहतजाज न थियो, हाणे बि शायदि ईअं ई थिए। कड़ो सच इहो बि आहे त कुझु ॾींहंनि बाद मुदसर शर जो खून नाहक सभिनी खां विसरी वेंदो। पर चाचो शबीर शर पंहिंजे पुट खे कीअं विसारे? हू हिन उमिरि में छा करे? चाचे शबीर शर हिन उमिरि में पंहिंजे नौजवान पुट जो आख़िरी दीदार कयो आहे। संदसि नौजवान पुट बि मारिजी वियो, खांसि सहारो बि खसिजी वियो। चाचो शबीर शर आख़िर कंहिं दर्दे दाहिड़ी, हिते ॼण केरु ॿुधण वारो ई नाहे। हिकिड़ो मुंहिंजो बचो मुंहिंजो कुटो थियो, अड़े मुंहिंजो छो कुटो, कहिड़ो मुंहिंजो कसूर न हुजो, मुंहिंजो बचो वेही कुटो, यार मां ज़ुल्म छो थियो आहे। नाज़रीन, हाणे हलंदासीं शिकारपुर ज़िले जे अहम इलाइक़े मदे जी, जिते त हूअं ई अनेक मसइला आहिनि, पर हिन वक़्तु पाणी खोट सबबु उतां जा आबादगार सख़्तु परेशान आहिनि। लखे एकड़नि ते सारियालो फ़सुलु पोखिजी न सघियो आहे, छाकाणि त जवाज़ हणाए पियो वञे त वाहन जी शाख़ुनि में पाणी न आहे। सिंधू दरिया सखर बैराज ते तारो तार वही रहियो आहे, पर आबपाशी खाते जी नाहेली सबबु आबादगारनि खे पाणी मुयसरु न आहे, जॾहिं त उतां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे पिणु लातालुक बणियल आहिनि। सदन हिन लातालुकी ते उतां जा जेके रहवासी आहिनि, ख़ासि तौरु जेको नौजवान तबिको आहे, उहो ॾाढो काविड़ियल आहे। इन हवाले सां असांखे वधीक आगाह कंदो असांजो मदेजी जो रिपोर्टर अब्दुल हकीम। जी इरफान बुगियो साहब, ॻाहे जा माइनर कलोड़ा शाख ऐं जखरा शाख में पाणी जी खोट बरक़रार आहे। पाणी जी खोट बरक़रार हुजण सबबु जेके हज़ारे ज़रई ज़मीन आहे उहा बंजर बणिजी वई आहे। उन खां अलावा जेको ताज़ो फ़सुलु पोखियल आहे, जंहिंमें भिंडी आहे, मिर्च आहे, करेलो आहे, समेत ॿियूं सायूं सब्जियूं आहिनि उहे बि सड़ी रहियूं आहिनि। ऐं जेको आहे जेके मछीअ जा तलाउ उहे पिणु सुकी रहिया आहिनि। उन्हनि जो हज़ारे लखे रुपयनि जो जेको आहे मछीअ जो फ़सुलु जेको ॿिज आहे उहो मुकमल तौरु सड़ी वियो आहे। पाणी न हुजण करे हितां जा जेके आबादगार आहिनि, ॿ भेरा सरापा एहतिजाज बणिया, जंहिंमें पहिरियों भेरो ॻाहे जा रेगुलेटर ते जेको आहे उन्हनि एहतिजाज कयो। एहतिजाज खां पोइ उनखे कूड़ो दिलासो ॾेई अधु कलाकु पाणी ॾेई उनजो पाणी बंदि कयो। जे बाद हुननि वरी हिकिड़ो ॿीहर टशाकी बस स्टॉप सखरलाण रोड ते धरणो हयो। धरणे दौरान आबादगारनि खे एसी इरीगेशन पाण आसरो ॾिनो, तव्हांखे बिल्कुलु पाणी ॾींदासीं। पाणी ॾियण जे बाद हुनखे धरणो टोड़े उन्होंने जेको आहे हिकु ज़ालमाणी
कार्रवाई कई वई। हिते सियासी मुदाख़लत हुजण करे तोड़े पुलिस जे दबाव ऐं इरीगेशन जे दबाव हुजण सबबि हुते आबादगारनि मथां जेका FIR दाख़िल कई हुई आहिनि। उन्हनि FIR आबादगारनि खे हेरासमेंट करे उन्हनि खे कोर्टनि ताईं पहुचायो आहे। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, हिन वक़्त ताईं बि उन्हनि आबादगारनि ताईं पाणी न पहुतो आहे। हिन वक़्त ताईं आबादगार जेके आहिनि सरापा एहतिजाज जा बणियल आहिनि, ॿिए तरफ़ ख़ौफ़ में वरितल आहिनि, संदनि मथां कार्रवाई थियल आहिनि, उन मथां FIR थियनि, हू हिन वक़्तु पंहिंजी जान लिकाईंदा वधनि था। नाज़रीन, मदे जी जे मसइलनि जे हवाले सां असांजो रिपोर्टर आगाह करे रहियो हो। असांजे रिपोर्टर कुझु मदे जी जे रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। हू छा था चवनि, अचो त ॿुधूं। असांखे पाणी खपे, पाणी न आहे छो भला असां ईअं आहियूं तॾहिं असांखे अणपढ़ ॼटि सम्झो त बेकुलो सम्झो त तॾहिं असांखे पाणी ॾियो। असांखे 3-4 महीना थिया आहिनि, पाणी न आहे छो भला ईअं सम्झो त असांखे ॻोठारनि खे। असांखे धड़ी जाकरी पाणी बि खपे, रोड रस्ता बि खपनि। असांखे ईअं न सम्झो मूंसां आवाम साण आहे। असांखे पाणी ॾियो, असांखे पाणी ठही मिले, खाटियूं मिलनि, असां रोड रस्ता मिलनि। असांखे पाणी न आहे छो भला, हूअं पर पाणी ॾिनो, हाणे पाणी नथा अचे छो भला, पाणी ॾियो। मां सभिनी खे चवां थो त मूंखे पाणी ॾियनि। असांखे AC साहिब खे चवां थो पाणी ॾियनि। उन्हनि आयो, छा चयईं तूं? चई त असां पाणी ॾींदुमि। पाणी ॾिनई, उन तुंहिंजा महिरबानी थी थोरा थिया असां ते। पर असां घर हथ बंदि करे छो बंदि कई? हड़ताल कयूं ॿीहर, हड़ताल कंदा पोइ तोॾे बि न असां बंदि कंदासीं हर रोड वरी। जो दर जेके बनियूं आहिनि त ॾींहं जो भरिजी थियूं वञनि, वरी राति जो सुकी थियूं वञनि। वारनि जो पाणीअ वारा कढी न थिया आहिनि। हिन महिल पुछड़ीअ ते पाणी पुॼे ई नथो। अलाह इरीगेशन वारनि खे बि वधाए त कीअं बि करे अवल असांखे पाणी मिले। ऐं ॾखिणीअ शाख ते अनाज बि ॾाढा महांगा थी विया आहिनि। इहा वॾेरनि खे गुज़ारिश कयां त अलाह वधाइनि असांखे ॾखिणी शाख अवल मुकमल खणाए ॾियनि खाटी। 12 महीननि जो रोज़गार इन ते आहे। अदा इहा आवाज़ ॾिसो था त इहे ग़रीबनि सां जेको आहे इंतिहाई जी नाजाइज़ी आहे। उहे पंहिंजे हक़नि जे लाइ ऐं पाणी जे लाइ जेकर उहे ॿाहिरि निकिरनि था त हितां जा जेके ज़ालिम आहिनि उहे उन्हनि जे मथां केस दाख़िल था कराइनि। हू माना पंहिंजो हक़ घुरनि, उन ते केस दाख़िल कराइनि, उन्हनि खे उन जा आवाज़ बंदि था कयूं वञनि। जो उन्हनि एहतिजाज कयो आहे, अॼु ॾींहं ताईं उन्हनि खे पंहिंजो पाणी बि नथो मिले। उन्हनि जूं बनियूं जेके आहिनि बंजर बणिजी वियूं आहिनि। उन्हनि जा जेके ॿिज जेके पोखियल आहिनि उहे सड़ी विया आहिनि। हिन महिल ताईं कंहिं बि नोटिस न वरितो आहे। बाबा ॻाल्हि ॿुध, पाणी बि न हुजे, हिकु महांगाई पे जेको आहे त इंसान खे जेको आहे त छितो करे छॾियो आहे। उन जे बावजूदि जेके इहे जंहिंजो गुज़र सफ़र इन पोख ते आहे, उहा पोख जी न थिए त पोइ इंसानु काॾे वेंदो, ज़रूरु छितो थींदो, ज़रूरु उनखां के गुता लफ़्ज़ बि लिकरंदा। कंहिं बि कोई नोटिस न वरितो आहे, न तारीख़ वरितो आहे। ऐं असां चऊं था आला जेके इदारनि में जेके माण्हू वेठा आहिनि उन्हनि खे चऊं था त नोटिस वठी जेके जंहिं ग़रीबनि जो जेको आहे त हिन पाणी ते गुज़र सफ़र आहे उन्हनि खे पाणी ॾिनो वञे। उहो पंहिंजो हक़ था घुरनि, उहो कंहिंसां का नाइजाइज़ी कोन था कनि। हक़ जे लाइ ॿाहिरि निकिता, उनजे मथां केस दाख़िल थी विया। पाणी सर गाहि जा शाख जेका कलोड़ा शाख ऐं जखरा शाख ते पाणी शार्ट आहे। काफ़ी टाइम खां बीज तयारु बीठा आहिनि। पाणी जी एतिरी शदीद ज़रूरत आहे जो ज़मीन बंजर पियूं आहिनि। फसल तयारु थियण लाइ बीज सड़ी रहियो आहे, पाणी ज़मीन में रहण लाइ। इन जे बावजूदि एहतियात बि कयो वियो, उन्हनि माण्हू ते FIR कटी वियूं और उनजे बावजूदि बि पाणी न आयो आहे। चखरा शाख कलोड़ा शाख ॿई जेको आहे पाणी कान्हनि खे, बीज तयारु लॻो पिया, माण्हू परेशान हालत में आहिनि छो त बरसर रोज़गार जेको आहे ज़मीन ते आहे माण्हुनि जो। शाख जी 10 सालनि खां खाटी नथी आहे। उहे पैसा हर साल वांगुरु उहे मंज़ूर करे पाण ऑफिसर खाई था वञनि, लपो बि नथा हणाइनि। ऐं इन जे करे असांजे पाणी पहुचे ई कोन थो। ॿियो ज़रनि खे टच नथा कनि, पाणी असांखे मिले ई कोन थो। इन जे करे असांजा 30 ॻोठ आहिनि जेके बर्बादु थी चुका आहिनि, ॾॾ पलाण ते मजबूर थी विया आहिनि, बुखूं काटे काटे माना मजबूर थी विया आहिनि। असांजो मुतालबो आहे त असांखे पाणी मिले, जेको ग़रीब आवाम को सुखियो साहु खणी सघे। बाक़ी न त रोडनि ते निकिरी ईंदा, हड़तालूं कंदा, ॿियो छा कंदा। केस सघूं था भला, हाणे असां काॾे हटंदासीं? जेके कयूं मारनि, असां त पंहिंजो हक़ था घुरूं न। असां को उन सां ज़ुल्म त नथा कयूं, पर अमन एहतिजाज था कयूं। असांजो मुतालबो आहे असांखे पाणी मिले, कंहिंसां बि असांजो तनाज़ो न आहे। असां सभिनी जो एतिराम था कयूं ऐं असांजो मुतालबो इहो आहे त असांखे पाणी जो हाणे हीअ ज़मीन आहे असांजी एतिरे तव्हां हाली ॾिसो त असां बीको हलाए, बोरिंग हलाए ऐं ॿिज पोखियो आहे। उन खां पोइ रोज़ 2000, 3000, 4000 रुपयनि जा असांजो ख़र्चु थो लॻे। जेको असां धरणो आहियूंसीं इन मां बि असांखे कुझु बि न मिलियो। रहंदो असांजो पाणी पोइ हलियो वियो। AC साहिबु आयो, उन पाण 9, 9.5 इंच फुट असांखे करे ॾिनो पाणी। वाइदो कयूं त 10.5, 11 तव्हांखे फुट मां करे ॾींदुसि पाणी। 2 ॼाला त मां खीरथड़ वारनि खां पाणी वठां। उन खां पोइ शाम जो झाला निकिरी विया, अलाए कंहिंजे चवण ते विया हलिया। असां कंहिंजी बि ख़िलाफ़ु न आहियूं,
हितां जा माण्हू आहिनि, हितां जा MP MN आहिनि, असांखां वोट वठी था वञनि, असां हुनजो एतिराम था कयूं, रिलियूं शाए था ॾियूं। हालत इहा आहे त असां 10 तारीख़ ते हिन महीने जे धरणो आयो ते टिशागीअ ते AC साहब आयो, असांखे 10 फुट पाणी करे ॾेई वियो, 9.5 फुट चई तव्हांखे 2 ॾींहंनि में 10 फुट करे ॾींदासीं, 10.5 फुट आहे। उनखां पोइ रहंदो रेशो असांजो घटिजी वियो आहे, असांजा ॿिज सड़नि था, को बि तदारक कोई नथो करे। असांजा जेके आला अमलदार आहिनि उन्हनि खे असांजी अपील आहे त जेकर असांजो तदारक कयो वञे। असांजी तबाही जो मंज़र थी वियो, सॼी दुनिया ॾिठो, सॼी सिंध सां थियो, पर अॻे बि असांजो अक्सर इलाइक़ो पाणीअ जे नोयत जे करे तबाह थी वियो। जून में पाणी ईंदो, जुलाई में अचे, असां ईंदा जन अगस्त जे 5-6 तारीख़। महिरबानी करे असांखे पाणी वधाए वञे। दादा वक़्तु आहे ब्रेक जो, ब्रेक खां पोइ कुझु ॿियनि मामलनि जो जाइज़ो वठंदासीं। ॾिसंदा रहो रियल इश्यूज़।